सिंध फ्रेंड्स ऑर्गेनाइजेशन तरफ़ां नाले वारे लेखक नावल निगार ऐं ड्रामा निगार डॉक्टर काज़ी खादिम सां रेहान ऐं उनजे लिखियलु किताब यादनि जी सुरहाण जी पधिराई सिंध फ्रेंड्स ऑर्गेनाइजेशन हैदराबाद कासमाबाद में कई वई, जंहिंमें नाले वारे अदीब शफ़ी मोहम्मद चांडियो, ताज जोयो, अनवर अली शाह, इदरीस जतोई, शाहनवाज़ मैसर ऐं ॿियनि अदीबनि, कलमकारनि, शाइरनि वॾे अंग में शिरकत करे किताब बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। किताब जी पधिराई ते ॻाल्हाईंदे चयो वियो त काज़ी खादिम हिकु ॾाढो सचो इंसानु आहे जंहिं हमेशह प्यार ऐं मुहबत ॾिनियूं आहिनि। संदसि लिखण में सिंध दोस्ती वारो किरदारु आहे। किताब यादनि जी सुराण में बि हुन पंहिंजे शहर हाला पुराणा जो ज़िक्र कयो आहे। पाण अहम उहिदनि ते रहण बावजूदि संदसि मिजाज़ में इंसानियत लाइ जाखोड़ ऐं कलम वारो जज़्बो जारी आहे। निहायती क़ाबिल एहतराम मुंहिंजा साईं वॾे भाउ जी हैसियत रखंदड़ प्रोफेसर डॉक्टर काज़ी खादिम साहब, संत शाहनवाज़ साहब, डॉक्टर नूर मोहम्मद सैयद नूर मोहम्मद शाह, ताज जोयो साहब, नसीर रज़ा साहब ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल तमामु इंतिहाई निहायती क़ाबिल एहतराम दोस्त भाउर यार दोस्त। अॼु जीअं त तव्हां सभिनी ख़बर आहे त कंहिंजे मान शान में हीउ प्रोग्राम कयो वियो आहे, अहिड़ो सारो को न ॿुधो आहे। साईं सिर्फ़ु 14 किताबनि जो ख़ालिक़ु कोन्हे, साईं जा 50-60 किताब आहिनि, पर हीअ 14 किताब सिर्फ़ु यादनि जी जेका सुरहाण लिखियलु आहे यादगीरनि ते, माना इनखे तव्हां आत्म कथा बि चई सघो था। उनखे जेकॾहिं तव्हां सभिनी किताबनि खे पढ़ंदव त सम्झो त ईअं साईं जी आत्म कथा आहे। ऐं एॾी वॾी आत्म कथा आउं नथो सम्झां अलीमद शाह राशिदी, पीर हुसैन जराजी, काज़ी रईस करीम बख्श निज़ामानी या ॿिया जेके बि साहो फनकारो बन मिर्ज़ा साहिब जो आहे, पर हीअ जॾहिं 14 किताब मिलाइबा त आउं सम्झां थो थी शाह लतीफ़ जो जेको रिसालो आहे वॾो, जंहिंखे कंडीशनिंग चयो थो वञे, उन खां बि शायदि थोरो थियो। सो बहरहाल साईं काज़ी साहिब सां मुंहिंजी जेका सुञाणप आहे 1973, मुख़्तसर लफ़्ज़नि में ॻाल्हाईंदुसि जीअं ॿिया पोइ ॻाल्हाईंदो, 1973 खां उहा ईअं त मुंहिंजी 73 जनवरी में ऑडर थियो रेवेन्यू बोर्ड में। उन मंझि साईं जो नंढो भाउ जेको सभिनि खां नंढे में नंढो अल्ताफ़ कुरैशी, उहो ऐं असां गॾु हूंदा हुआसीं। पोइ हुनखे ख़बर पई आउं शाइरु आहियां, मूंखे चई भेण तव्हां सभु शाइर चया आहियो। पोइ मुंहिंजो कहिड़े ख़्याल सां चई असांजो भाउ हिकिड़ो थी, मुंहिंजो पोइ हुनजे पासे चढ़ियो चवंदा, चई न उहो चइणो आहे, जो भाउ हो न वॾो भाउ त इज़त रखीसि, मां जो ॾाढो सुठो। पोइ ईअं कंदे कंदे साईं सां मुलाक़ात ताज़ी कराई, आउं सम्झां त उहो ॾींहुं हीअ ॾींहुं इन विच में नागो कॾहिं न पियो आहे। साईं जे ॾुख में सुख में आउं साईं जे दर जो ग़ुलाम थी रहियो आहियां, सदाईं वॾे भाउ जी हैसियत मूं साईं खे ॾिनी आहे। ऐं नंढो इतफ़ाक़ इहो थियो त वरी 73 जे अक्टूबर में आउं सिंध यूनिवर्सिटी बदिली थी वियुसि। बदिली छा हुते वरी अपॉइंटमेंट मुंहिंजी थी, साल अधु सिंधलाजी में रहियो त साईं सां दुआ सलाम हुई। साल ॿिनि खां पोइ डॉक्टर अलाना असां पाण में कोन ठहियासीं, मिज़ाजनि माण्हू भलो तमामु शरीफ़ माण्हू, लिखियलु पढ़ियलु माण्हू, अलाना साहिब कीअं न सुञाणे। पोइ वरी उन सां जे विढ़ियसि मुंहिंजी बदिली थी वई सिंधी डिपार्टमेंट में। न सिर्फ़ु बदिली थी पर मुंहिंजा 5 ग्रेड घटाए मूंखे जेको हुते रखियो वियो। उते वरी चेयरमैन अलाना साहिब पाण हुयो। अकल जी ॾिसो न तक़ाज़ा, मुंहिंजी बदिली थी जंहिं सिंधलाजी मां, आउं उते 10 ग्रेड में हुउसि। रजिस्ट्रार नवाज़ भुट्टे मूंखे चयो त बाबा हितां तूं अलाना पाण में विड़ी पिया आहियो, हाणे तुंहिंजी असीं बदिली था करायूं। मुंहिंजो ठीकु आहे, वरी रखियऊं सिंध डिपार्टमेंट में। उते चेयरमैन अलाना साहिब जे मोहन नवाज़ अली खे चयो भुट्टे खे, मुंहिंजो साईं हीअ त ज़ुल्म आहे मूंसां, चई पोइ तव्हांजो फ़ैसिलो। मुंहिंजो फ़ैसिलो इहो थींदो त आउं सिंधला जी सुपर हाईवे ते न वेंदुसि, आउं सिंधी डिपार्टमेंट हूंदुसि। अलाना साहिब जॾहिं बि चेयरमैन हिते ईंदो मुंहिंजी ऑफिस में त कागज़ ॾींदोसि। अलाना साहिब खे ॾेगी थियो, चई छोरो ज़िदी आई आहे, मुड़ंदो ई कोन हूंदो। पोइ ईअं थी अलाना साहिब आख़िर ताईं मुंहिंजी यादमंदी हुई। मां पहिरें पई मिलंदो हुअसि, भाई हो थोरो तबियत में थोरो मिज़ाज सख़्तु हूंदो हो, छो त मूंखे यादि आहे साईं त पंहिंजी किताब में लिखियो आहे त अलाना साहिब तमामु भलो माण्हू, पर कंहिं दौर में साईं ख़ुदि बि शिकायत कंदो हो अलाना साहिब जी। सो बहरहाल इहे ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि, ऑफिस माण्हू हिकिड़ो अहिड़ो मसइलो कोन्हे को। हाणे साईं शुरूआत जेका कई आहे, तबियत न खां ॻाल्हाए न सघां, शुरूआत जेका कई त संदसि नौकिरी जी कई आहे। साईं खे नौकिरी सिंध यूनिवर्सिटी में पहिरीं सचल कॉलेज आई आहे। कीअं वियो, ग़ुलाम मुस्तफ़ा शाह वटि पहुतो, उन टेस्ट वठण ख़ातिर चयो त दरख़्वास्त लिख, आंदी लिखी न कीअं दरख़्वास्त लिख। साईं अंग्रेज़ी में दरख़्वास्त लिखी, जो एम ए मास्टर अंग्रेज़ी में वियो। हुनखे ॾाढी ॻाल्हि वणी, उन ऑडर ॾेई छॾियसि। पोइ अहिड़े नमूने सां असांखे नौकिरी मिली।
साईं जेको आहे सो हलंदे फिरंदे किताब लिखिया आहिनि। चणा खाईंदे, भुॻड़ा खाईंदे, छोला खाईंदे, यारनि दोस्तनि सां मिलंदे, कचोरियूं खाईंदे, जिथे जिथे मचो आहे उते साईं जेको लिखंदे वियो आहे। सॼो कंहिं बि शइ खे कोन्हे को, पर हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, न सॼी ज़िंदगी कॾहिं विड़ियो आहे, न कहिड़ी। इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं साईं सदाईं चवंदो आहे, जेको लिखियो अथसि किताब में, त तव्हां खां जेतिरो पुॼी सघे चङाई कयो। चङाई खे चङाई मिलंदी, बदी वारे खे बदी मिलंदी। साईं न सिर्फ़ु सिंध सॼी घुमियो आहे, छाकाणि त संदसि वालिद साहिबु ख़ान बहादुर ख़ान साहब मोहम्मद लाइक कुरैशी कमिश्नर इहो मुख़्तियारकार हो। मुख़्तियारकार खे अंग्रेज़ जे दौर में इहो ख़ान साहब जो लक़ब हूंदो हो ऐं सॼी सिंध में ख़ान साहब जेको सॼो। पोइ जिथे उहो वियो त साईं लाडलो पुटु साईं गॾु वेंदो हुअसि। पोइ उन शहर जी कारवायूं साईं लिखियूं आहिनि। सिंध खां अलावा पंजाब, बलोचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा, माना सभिनी में, पर ॿाहिरि मुल्कनि में बि साईं सफ़र कयो आहे। उते जूं बि शयूं लिखियूं अथसि। मुंहिंजी तबियत नासाज़ आहे, ॻाल्हाए नथो सघां, वधीक ॿिया ॻाल्हाईंदा त माफ़ी थो वठां। मुंहिंजे लाइ साईं इंतिहाई निहायती क़ाबिल एतिराम आहे। मां अॼु ताईं साईं खे एज़ ए वॾे भाउ जी हैसियत में वरी बि आउं चाहियां थो, मुंहिंजे अङण ते आयो आहे, मूंखे एॾी ख़ुशी आहे, एॾी ख़ुशी आहे। संदसि आजा में ई मुंहिंजा सभु गुल शाहिदियूं था ॾियनि त साईं जे लाइ मुंहिंजी दिलि में एतिरो इज़त। साईं जे बैत सां शुरूआत करियूं था। पाणी आरी सिर ॿाहिरो जर ते पखी जीअं, असां सॼण तीअं रहिया आहिनि रूह में। इज़त माब जनाब प्लांटेशन फोरम पारां जेको हिते वेठा आहियूं उन्ही पारां ऐं असांजी जेका सिंध फ्रेंड्स ऑर्गेनाइज़ेशन आहे उन्ही पारां सभिनी आयल दोस्तनि खे आउं भलीकार थो पेश करियां। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जो पंहिंजा कुर्ब जा क़दम खई आया हिते। अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। उन सां गॾु आउं साईं काज़ी ख़ादिम साहिब लाइ अर्ज़ु कंदुसि त ही जेके बि हिते फ्रंट लाइन ते वेठा आहिनि सभु ही असांजा असासा आहिनि। असां सिंधियुनि जा जेकॾहिं सम्झो त ही असासा आहिनि, ही विथूं आहिनि असांजूं। इहे वारणियूं आहिनि असांखे, हिननि जो एहतराम करिणो आहे, हिननि जो इस्तक़बाल करिणो आहे, हिननि खे मोहबतूं ॾियणियूं आहिनि। इहे जेके वेठा आहिनि इहे सभु असांजा अज़ीम स्कॉलर आहिनि, सभु हिकिड़ो हिकिड़ो जेके आहिनि असां लाइ नायाब आहिनि। ऐं तव्हां सभिनी खे साईं वारनि खे दिलि जे गहराइनि सां आदर भाव थो चवां। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आया। साईं वारा वरी ॻाल्हाईंदा, वधीक ॻाल्हाए। जेको डॉक्टर काज़ी ख़ादिम साहिब जिन जो मुख़्तसर तारुफ़ आहे उहो आउं पेश करियां थो। डॉक्टर काज़ी ख़ादिम सां कहाणियूं कॾहिं पढ़ियूंसीं, 70 वारे ॾहाके में कहाणियूं पढ़ियूंसीं ऐं रेडियो ते गूंज हूंदी हुई डॉक्टर साहिब जे ड्रामनि जी। उन खां वठी उन खां पोइ नावेल नवीस बि आहे, ड्रामा निगार बि आहे, यादगिरियुनि जा 14 किताब लिखंदड़ बि आहे, सिंधी उर्दू इंग्लिश राइटर बि आहे। हाला पुराणा जे कुरैशी ख़ानदान, काज़ी ख़ानदान मंझां आहे, काज़ी तकी, चाचो हफ़ीज़ कुरैशी, तमामु वॾा नाला आहिनि सिंध जा। असां वटि झोल सिंधी अदबी संगत जो बुनियादु विझंदड़ ऐं सिंधी ॿोलीअ जे जंग जेका अदीबनि विढ़ी अदबी संगत पारां उनजो विढ़ंदड़ हो मासूम हालाई। उहो मासूम हालाई बि साईं वारनि जो माइट हो ऐं ही मखदूम हाला वारा जेके आहिनि उन्हनि जा बि माइट आहिनि, उहे हिननि जा माइट आहिनि। अहिड़े नमूने सां हिन पंहिंजे किताबनि में 20 सदीअ जा आलमी इनकलाब बि लिखिया आहिनि, क़ौमुनि ऐं मुल्कनि जूं आज़ादियूं बि लिखियूं आहिनि, बरे सगीर जे विरहाङे ते बि लिखियो आहे, साइंसी तब्दीलियुनि ते बि लिखियो आहे, सिंध जी तहज़ीब सकाफ़त तारीख़ तमदुन ते बि लिखियो आहे, त सिनेमाउनि ते 20 सदीअ जी मौसीक़ी फिल्मुनि जा गाना यादि रखणु अञा ताईं हिन उमिरि में हिन जी यादगीरी खे सलाम आहे।
संदसि वालिद साहब जी मुख़्तियारकारीअ दौरान सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रहाइश काज़ी ख़ानदान बाबति ऐं वॾी ॻाल्हि त सिंध जे नामवर आलमनि सां गॾु सिंध जे पोरियतनि जो जेको हिन ज़िक्र कयो आहे पंहिंजे लिखणियुनि में छा चइजे। घर जे नौकरनि बोरचनि चौकीदारनि पकोड़नि वारनि भोगड़ियुनि राजनि वाढनि लोहारनि सोनारनि मतिलबु त समूरनि शाह कारीगरनि ऐं हुनरमंदनि फ़नकारनि ऐं कचहरियुनि जो ख़ूब ज़िक्र कयो अथनि पंहिंजे किताबनि में। किताब त साईं ॿुधायो त 50 खन आहिनि, इलाही किताब लिखिया विया आहिनि ऐं इन्हनि में अञा तमामु वॾे हिसाब ई हर हिकु शइ ते नज़र रखे थो। जेॾी महिल आऊं थो गीत पढ़ां मूंखे चए थो यार आऊं डॉक्टर कादिर मक्सीअ खे चवंदुसि इहो गीत तुंहिंजो जलसे आम में पढ़ाए। पर नज़र रखणु, हर शइ ते नज़र रखणु ही तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं थोराइतो आहियां संदुनि इन साईंअ मुंहिंजे किताब लाइ बि माग जा 2 अखर लिखिया आहिनि। उन मासूम मोहबतूं मुंहिंजो किताब छपाई हेठि आहे ऐं उन लाइ बि संदुनि जेको आहे थोराइतो आहियां। असां वटि सिंगर वेठो आहे नज़ीर यूसुफ चांडियो गीत ॿुधाइण लाइ। लॻे ॾखिण जी हीर मारू मुंहिंजा मीर आऊं हित बंद में बंधियाणी आहियां। लॻे ॾखिण जी हीर मारू मुंहिंजा मीर उठड़ा मींहं मलीर ते हो अला वठड़ा मींहं मलीर ते सावा थिया हिन गंढीर मारू मुंहिंजा मीर आऊं हित बंद में बंधियाणी आहियां। लॻे ॾखिण जी हीर मारू मुंहिंजा मीर। मुंहिंजे साम्हूं नौजवान बीठो आहे, ही वॉइस रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ही सॼी तव्हांजी कारवाई भरे पियो ऐं उन रेडियो तां नशर थींदी। पाण आया आहिनि भली संदन भलीकार करियूं था। असांजी हिन महफ़िल में हिकिड़ी अदी भलोड़ वेठी आहे जेका लेखक आहे, समाजी कारकुन आहे, अदी रज़िया शौक़ साहिबा खे गुज़ारिश आहे तो ये अचनि 2 अखर ॻाल्हाइनि। समूरनि साथियुनि खे मोअज़्ज़िन खे आपा रज़िया जो अस्सलाम वालेकुम। तमामु ख़ुशी थी सिंध फ्रेंड्स ऑर्गेनाइज़ेशन जे हिन मंच ते मोहतरम साईं काज़ी ख़ादिम साहब जन जेके मुंहिंजे शहर हला जा आहिनि। संदन वॾो नालो आहे अदब जी दुनिया में ऐं तमामु हिकु बहितरीनु साथी रहिया। पंहिंजे साथियुनि सां मुंहिंजूं संदन लाइ दुआऊं आहिनि त अलाह करे वधि खां वधि सिहत ऐं सलामतीअ सां ज़िंदगी गुज़ारीनि। महिरबानी। अब्दुल जब्बार तासीर सूमरो मौजूदु आहिनि, को शेर ॿुधाइनि त संदन महिरबानी थी। उन इश्क खे शाबाश जंहिं मोहबती मेड़िया। सलाम थो कयां मां साईं शफ़ीमान चांडो साहिब खे जंहिं हिन ओताक में केतिरा ई प्रोग्राम शानदार कया आहिनि। सिंधी अदबी संगत जूं गॾिजाणियूं, उन खां अलावा कंहिं यहाँ रूअरियाण वग़ैरह किताबनि जे रूनमाई। अॼु असांजे मोतबर ऐं मोहसिन असांजे वॾे सां रूअरियाण ऐं किताब जी महूरत साईं काज़ी ख़ादिम काज़ी ख़ादिम साहब जूं इल्मी ऐं अदबी ख़िदमतूं अणगणियूं आहिनि। साईं सां असांजी वाबस्तगी जेका हुई शुरू में 2013 में आऊं माइग्रेट थी लाड़काणे खां नसीराबाद खां साईं हमीद सिंधी जे बज़्म रूह रिहाण में साईं काज़ी साहब साईं हमीद सिंधी सां कुल्हे में मिलाए वेंदा हुआ ऐं उते साईं सां असांजी मुलाक़ात थी। उन खां बाद में जॾहिं तारुफ़ करायो वियो त मूं ॿुधायो त आउं नसीराबाद जो आहियां ऐं साईं खे पुराणियूं हिकिड़ियूं यादूं जेको आहे सो उहा तरी आयूं दिलि में। चवंदो त मुंहिंजो वालिद साहब बाबा साईं एॾे जेको मुख़्तियारकार थी आया
पोइ मुंहिंजा पंध हूंदा हुआ हेॾे राधण स्टेशन बाटे स्टेशन उतां लहंदोसि वरी पोइ टांगे ते सवारी करे नसीराबाद ईंदा हुआसीं। नसीराबाद खां बाद असांजो वञणु थींदो वारे। पोइ इहे ॻाल्हियूं जॾहिं हूंदियूं त साईं चवंदो त उन वक़्त जूं ॻाल्हियूं जेके मां अॼु तासीर जबार सूमरो खां न ॿुधां ऐं ॾाढी जेका त ख़ुशी महसूसु थींदी असांखे बि ऐं काज़ी साहिब जे ॻाल्हाइण सां बि। हाणे हिन वक़्त में ही काज़ी साहिब जे हिन किताब जी महूरत जेका आहे असांखे पहिरियों दफ़ो कान्हे का। साईं जा 14 किताब जेके अची चुका आहिनि ऐं उन्हनि में अंदाज़ो थो लॻायां त घटि में घटि न तॾहिं बि 11 किताब खनि जेके मूंखे मिलिया आहिनि ऐं साईं काज़ी साहिब पंहिंजे हथ न करण सां जेके ॾिना आहिनि। ऐं असां हिकिड़ा वॾा ख़ुशनसीब माण्हू आहियूं। असां वटि अहिड़ा मुअज़्ज़िज़ शख़्स हितां हलिया था वञनि जो छा ईअं चइजे त कल्ह जा अज़ीम इंसान अॼु हिन दुनिया में लभनि कोन था। अलाह ताला उन्हनि खे जन्नत में जायूं ॾिए ऐं अहिड़ियूं अज़ीम शख़्सियतूं हिननि जो उमिरि दराज़ थिए। ऐं असां वटि जेकॾहिं मोतबरनि शाइरनि में अदीबनि में मां कहिड़नि कहिड़नि जा मोतबरनि नालनि जा नाला वठां। मां संदनि जो सभिनीनि जो जेको इज़त ऐं एतिराम सां संदनि जेको सदाईं सलाम कंदो रहियो आहियां। अॼु हिन महफ़िल में मूंखे यार जेको ॻाल्हाइण त हक़ीक़त में मूंखे हुयो ई कोन, पर जेकॾहिं मूंखे इज़त ॾियनि था त मां इहे 2 लफ़्ज़ चई मां तव्हां सभिनीनि जो जेको थोराइतो आहियां। करे यहाँ त हिकिड़ो बि सफ़रनामो न लिखी सघां। उनखां पोइ मूं केतिरा सफ़रनामा लिखिया, मूंखे साईं हौसलो ॾिनो जंहिंमें उहे माना शाया बि थियल आहिनि। माना त साईं जन हिकिड़ी महफ़िल में हिकिड़े दफ़े ॻाल्हि कंदे कंदे गुफ़्तगू कंदे हिकिड़ी ॻाल्हि करे विया त भोतार हिकिड़े दफ़े हज ते न वियो। माना कंहिं पुछियोसीं हुन दोस्त माना चई यार तूं भोतार हिन दफ़े हज ते न वएं? चई यार हाणे उमिरि वॾी थी वई आहे, माना माण्हू मारण जी हिमत ई कोन्हे। माना अल्लाह अकबर केतिरी वॾी ॻाल्हि आहे, केतिरी माना आहे उन कहाणीअ में। ऐं उन शइ खे वठी मूं वरी कहाणी लिखी भोतार जे नाले सां। माना कहाणी लिखी साईं अॻूं हिकिड़ो लफ़्ज़ मिलियो। माना त असांखे साईं जन वटि उहे लफ़्ज़नि जी खाण आहे, कहाणियुनि जी खाण आहे। एतिरा मानवर आहिनि जो असां अॼु बि पिलाईंदा आहियूं ऐं जॾहिं बि ॾिसंदा आहियूं साईं महफ़िल में त असांखे दिलि ख़ुशि थींदी आहे। माना त इन करे जेको आहे आख़िर मां इहो ई चवंदुसि असां ॿिया कंदासीं अवां सां वफ़ाऊं सदा ख़ुशि जो छाल हरदम दुआऊं बंबरो दुआ गो रहियो आहे रहंदो ॾिसण लाइ सिकियूं थिए असां जूं निगाहूं। सिंध लंडन वारनि जी महिरबानी। ऐं हाणे अवां सां मुखातिब थियण लाइ ऐं गुज़ारिश करियां थो ट्रैकनि में टांडा विझंदड़ ऐं हफ़्तेवार कालम लिखंदड़ मशहूरु मारूफ़ सियासी कारकुन बि रहियो आहे डॉक्टर अज़ीज़ टालपुर। अंग्रेज़ी चइबो 14th बुक सराइकी चइबो 14वां किताब। अधी शौक़ खे ख़बर आहे 14वां किताब। सिंधी में चइबो 14 किताब। ऐं उर्दू में वरी नर मादी मादी नर। दिलि जेको आहे साण मेरी समीना नाल मुंहिंजी समीना नाल दिलि लॻी आहे। उर्दू वारे चवंदा मेरी समीना नाल दिलि लॻा आहे। ऐं किताब साण मुज़किर आहे ऐं माजन वारी मादी आहे। वो चवंदा त काज़ी खादिम का की 14वीं किताब। बहरहाल साईं काज़ी खादिम किताब जेको सो मुंहिंजी टेबल ते रखियो। मुंहिंजो पोटो जेको आहे सो बातो आहे, हिते ईंदो आहे, साईं खे ख़बर आहे अशाम। तंहिं अची चयो दादा ही तेल है केस है। मुंहिंजो दादा ही काज़ी खादिम सिंध जो मशहूरु लेखक अदीब कहाणीकार। चई हाँ ही ताज़ी तादम है। मुंहिंजो ताज़ी तादम वाक़ई हिन जी जेका सलाहियत आहे सा ताज़ी ऐं आख़िरी दम ताईं रहंदी। साईं जन जा वॾा जेके सेवा हाला पुराणा जा काज़ी हुआ। तंहिं वक़्त में काज़ी माना जज, वॾो काज़ी सुप्रीम कोर्ट जो जज, ॿियो वरी हाई कोर्ट जो जज, टियों वरी सिविल कोर्ट जो जज, को फैमिली कोर्ट जो जज, ईअं काज़ी हूंदा। साईं जा वॾा बि काज़ी हुआ। पोइ साईं वारा वरी लॾे आया। साईं जी जनमु जेको थियो अलादार चंद जे ॻोठ में थियो। ऐं चवंदा आहियूं हुनजे लाइ डॉक्टर शाहनवाज़ दल जे लाइ उहो ॾेई जे भरिसां जो ॻोठ। ऐं चवंदा शाहनवाज़ डॉक्टर शाहनवाज़ दलनि जे ॻोठ में पैदा थियो। साईं वरी चंदनि जे ॻोठ में पैदा थियो। पर साईं सपुट थियो ऐं साईं सिंधी अदब में वॾो इनकलाब हूंदो। एतिरा किताब कंहिं कोन छपिया आहिनि जेके साईं छपिया आहिनि। साईं कहाणीकार, कालम निगार ऐं तर्जुमा निगार, ड्रामा निगार, साईं जो पीउ मुख़्तियार कार,
सभु साईं वटि कारूं आहिनि बाक़ी 2 कारूं कोने में जेका नूं सोलंगी वठनि फ़नकार ऐं गुलूकार उहे 2 शयूं कोन हुयो टियों साईं बेकार बि कोन हो साईं कार वारो हो ऐं साईं जा मुंहिंजी नानी चवंदी हुई जंहिंजा कन वॾा आहिनि सिराकी चवंदी हुई जंहिंजे कन वॾा आहिनि तंहिंजी हयाती वॾी थींदी साईं काजी खादी में कन वॾा आहिनि हुननि जी हयाती वॾी थींदी तव्हांजी बि हयाती वॾी तव्हांजी बि हयाती थींदी सो ऐं हिकिड़ो वञण खां पहिरीं हिकिड़ो क़ौमी सकाफ़ती शहर तव्हांखे ॿुधाए वेंदुसि साईं सकाफ़ती शहर हा हा साईं हुआरी अदबी तक़रीर जे आख़िर में चवंदुसि मूं से ॾिठां मां जिनी ॾिठो काज़ी खादम खे तिनी सदी का करे न सघिजे ॻाल्हि साईं सकाफ़ती ज़रानो अजरक टोपी ज़िंदाबाद सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद अजरक टोपी ज़िंदाबाद सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद पंहिंजी सूं न्यारी आहे सिंधड़ी पंहिंजी प्यारी आहे बख़्तावर हर नारी आहे सोणी सिंधू में जगाबाद सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद पोरो जवान हारी नारी जिए पोरिल जिए हारी जिए थजी थदड़ी वारी जिए हा जिए थजी थदड़ी वारी दर्द जो थी पे शलको दाद दर्द जो थी पे शलको दाद सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद गरबी खाधी खेस बि सुहिणो भरियल हर वेस बि सुहिणो सिंधू पंहिंजो देश बि सुहिणो हर दिलि मोहबत सां आहे शाद सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद दोदरी जी हिमत वसामे दोदरी जी हिमत वसामे बागी जी असमत वसामे मालवी जी मोहबत वसामे कोरे कढिबो कूड़ो अनाज सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद नड़ बोड़ींदा चंग वॼायूं नड़ बोड़ींदा चंग वॼायूं यकतारे जी तंद तपायूं छा सच लई सामी ॻायूं बेर ते डोंको वॼरा नाद सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद इश्क जज़्बो जोश जॻायो सिंधी मीडिया पाण मल्हायो धरती वारनि साथ निभायो हक़ ते रखिबो हाण बुनियाद सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद अचो सभु अज़ीज़ सां ॻायूं अचो सभु अज़ीज़ सां ॻायो जीजर सिंधी थंज मल्हायो लायो थींदो नेट सजायो सिंधड़ी थींदी शादो आबाद अजरक टोपी ज़िंदाबाद सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद फिल्म में अदीब पब्लिशर मारूफ़ माण्हू आहिनि वेढ़ाक बि आहे इनकलाबी बि आहे जीए सिंध जो बि आहे साईं मंसूर कादिर जूणे लिकी लिकी विया वकोड़े वेरी कखनि ते कोसी रखी विया केरी दुखी दुखी सां भरी पई आहे ज़बान रत सां भरी पई आहे लुचूं भला कीअं कुछूं भला कीअं ज़बान रत सां भरी पई आहे अॼु मुंहिंजे उस्ताद साईं जॾहिं असां शागिर्द हुआसीं त साईं असांजो सिंध यूनिवर्सिटी में उस्ताद हो ऐं उन्हनि उस्तादनि मंझां हुयो जेके शागिर्दनि जो ॾुख ऐं दर्द पंहिंजे सीने में रखंदा अदब अदीब या जीअं आहे नाविल निगार कहाणीकार उहे त पंहिंजी जॻह ते खोड़ आहिनि अहिड़ा माण्हू जेके अदीब बि आहिनि शाइर बि आहिनि नाविल निगार बि आहिनि पर जन वटि पंहिंजे दिलि में पंहिंजी क़ौम पंहिंजे वतन पंहिंजे धरतीअ जो ग़म ॾुख दर्द न आहे त उहो भले केॾो बि वॾो अदीब हुजे छा बि हुजे उहो हेॾो असांजे नज़र में वॾो अदीब न आहे साईं असांजो गाइड हूंदो हो शागिर्द ख़ासि करे असां इहा जेकी ॻाल्हि थी वई त अरॾाइप हूंदी शागिर्दी वारो ज़मानो टहकंदड़ रतु हूंदो ऐं थोरो बि सिंध ते केरु आङुर खणंदो हो त असां ॼण जेको आहे सो ईअं जबल वांगुरु जेको आहे सो उन्हनि जे कढ जेको आहे सो इहे लॻी वेंदा हुआसीं त इन्हनि खे जेको आहे जीअं ससुईअ खे जबल सेखारियो तीअं इन्हनि खे बि असां हिन सेखारियूं कुझु दुश्मन खे सेखारियूं ॿ उस्ताद हिकिड़ा अहिड़ा हूंदा नसीर साहिब खे ख़बर आहे जेके असांजी हर क़दम ते हिकिड़ी रहनुमाई कंदा ख़ान मोहम्मद पंवर ऐं साईं
ॿिया त खोड़ घणनि जी ॻाल्हि थी बि वई आहे, जेकॾहिं उन ॻाल्हि में पवंदासीं त ॻाल्हि ओड़ो थी वेंदो। तंहिंजे करे इहा ॻाल्हि आहे त साईं असांजे लाइ ईअं सम्झो त हिकिड़ो अॻवान अदीब हुयो, अदीब त पंहिंजो अॻवान उस्ताद बि हुयो। एतिरे क़दुरु जो जॾहिं इहे शागिर्द सिंध यूनिवर्सिटीअ जा जेके जेलनि में हूंदा हुआ, ऐं जेलनि में जेको आहे सो उन्हनि जे माना छो जो यूनिवर्सिटी जा शागिर्द हुआ, उन्हनि जे इम्तिहाननि जो कॾहिं मसइलो ईंदो हो, उन्हनि जे फ्यूचर जो, उन्हनि जे मुस्तक़बिल जो कॾहिं मसइलो ईंदो त साईं सभिनी खां अॻिरो हूंदो हो त उन्हनि जा बि इम्तिहान कराया वञनि जेल में। ऐं साईं अहिड़ा खोड़ अहिड़ा कारनामा साईं करे ॾेखारिया उते, जो घणा अहिड़ा हूंदा रिझंदा हुआ, चवंदा हुआ जेल में पियल आहिनि केरु इन्हनि जे लाइ ॻाल्हाए, पर साईं उन्हनि जे लाइ बाक़ाइदे अमली तौर ते बाक़ाइदे निकिरी पवंदो हो त न इन्हनि जा इम्तिहान थियणु खपनि, इन्हनि जो साल न वञणु खपे। बाक़ी हाणे खोड़ दोस्त वेठा आहिनि, काफ़ी वेठा आहिनि, तंहिंजे करे मां इहे जेके ॿ टे ज़हन में मुंहिंजे ॻाल्हियूं तव्हांजे आॾो करे मां पंहिंजी जाइ थो वठां। महिरबानी। उन जी तस्दीक आऊं कयां, साईं वेठो आहे, साईं खे यादि हुजनि या न हुजनि। माना जेका वाह वाह थींदी आहे न, उहा हिकिड़े ॾींहुं थी वेंदी आहे, पोइ वरी ख़तमु। 6 महीना पोइ दोस्त मोड़ ईंदा हुआ, यारो सिंधीअ में वाह वाह साईं रही पिया, हाणे नथी थिए। साईं डीन ऑफ फैकल्टी हूंदो हो, चेयरमैन को ॿियो हूंदो हो, उन ॾांहुं वेंदो हुओ त उहो चवंदो बाबा चरियो वई जा 6 महीननि खां पोइ छोकिरो आयो आहे, मां वाह वाह कीअं वठां। कादी साहिब वटि वेंदो त साईं चवंदो त बाबा ही खून कयो हुजेसि, जहिड़ो कयो हुजेसि, चोरी कई हुजेसि, पोइ आउं रुॻो इहो चवंदो साईं शफ़ी चई हा पोइ शफ़ी आयो आहे, बाबा वेह रखे सही कर। हिकु दफ़ो न, अलाए केतिरा छोकिरा ईअं साईं मूंखे सही कर, पर मुंहिंजी माना हाणे जंहिं माण्हू मुंहिंजी एॾी इज़त कई हुजे, ऐं हर कमु यूनिवर्सिटी जो जेको बि कमु हूंदो मां साईं वटि वेंदो हुओ, अखियूं पूरे ख़ुदा जो कसम आहे, ही मां हुनजी मन कोन थो हिन का ग कयो ॾियां, अखियूं पूरे मूंखे चवंदो बाबा शफ़ी आयो आहे न मूं वटि, बाबा ई वटि। सो इन करे मां ही कुझु बि न साईं तव्हांजे लाइ कयो आहे, बहरहाल महिरबानी तव्हांजी। हिन महफ़िल में आलिम, अदीब, ॿोली जो माहिर असांजो साईं इदरीस जतोई साहिब जिन मौजूदु आहिनि, खेनि गुज़ारिश आहे त उहे स्टेज ते अचनि। साईं इदरीस जतोई साहिब जे लाइ ताड़ी। हंज मिड़ियो ई हंज मेरो मंझंदि नाह को, हंज मिड़ियो ई हंज मेरो मंझंदि नाह को, जिते रहनि संझ सो सर कन सर हो। असांजे महफ़िल जा ऐं जो की रिहाण जा असांजा राणा चऊं, साईं डॉक्टर प्रोफेसर काज़ी खादिम साहब, साईं नूर मोहम्मद शाह साहब, साईं महेसर साहब, ताज साहब, प्यारो नसीर, शफ़ी साहब, असांजी अदी जेका हिकु असां सां गॾु शरीक आहे, ऐं ॿिया भाइरो। सभ खां पहिरियों त फ्रेंड्स फोरम ऑर्गेनाइजेशन खे आउं जस्तो ॾियां, उनजे सदर शफ़ी चांजे साहब ऐं ॿियनि दोस्तनि खे, त उन्हनि अॼु हिकिड़ो अहिड़े शख़्सियत जे हिकिड़े आम किताब ते अॼु को प्रोग्राम रखियो आहे, ऐं उन किताब जे साहिब किताब ते उन सां रिहाण बि रखी आहे, ऐं किताब जी पधराई बि करण जो प्रोग्राम कयो आहे। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त बैनर ते बि किताब जी पधराई लिखियलु आहे। आहिस्ते आहिस्ते जेकॾहिं इन लफ़्ज़ खे असां वधीक मुरविज कंदासीं त वधीक बहितर आहे महूर जे बदिरां पधराई। ऐं डॉक्टर नबी वेश खान बलोच इहा सदाईं ॻाल्हि कंदो हो त महूरत छा आहे, पधराई लफ़्ज़ इहा वधीक जेको आहे सिंधी में मौज़ून आहे, पधरी बि कंदा आहियूं, पधराई किताब जी। साईं काज़ी खादिम साहब असांजो उस्ताद मोहसिन, हिकिड़ो सिंधी ॿोली जो निहायत ई आम कहाणीकार, नावल नवीस, ऐं उन सां गॾोगॾु नाटक नवीस ऐं मुहक़िक़, आलिम, उस्ताद, उनजी तमामु घणी हिकिड़ी घणरुखी हिकिड़ी शख़्सियत आहे। काज़ी साहब जो वॾे में वॾो जेको सिंधी अदब में कारनामो आहे, साईं जा किताब जेके पहिरीं मूं पढ़िया शुरूआत में, उन में साईं जो किताब मज़मूननि जो हिकिड़ो आहे अदब ऐं रवायतूं, तमामु बहितरीनु किताब आहे। मज़मून उन में मुख़्तलिफ़ अदबी मज़मून आहिनि, उन्हनि ते तमामु बेमिसाल आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु काज़ी साहब जो ॿियो जेको किताब सिंध जा नसरी दास्तान,
उहो मूं पढ़ियो। उहो साईं जी PhD जी थीसिस आहे, लाजवाब थीसिस आहे। ऐं अहिड़ी थीसिस मुंहिंजे ख़्याल में ख़ासि तौर ते असांजे लोक अदब ते तमामु आङिरियुनि ते घणनि जहिड़ा किताब आहिनि, जंहिंमें डॉक्टर बलोच साहब जो आहे, संदीले साहब जो आहे, उहो लोक अदब ते आहिनि। पर नसरी दास्तान ते जेको काज़ी साहब जी जेका थीसिस आहे उहा आलमी नसरी दास्ताननि खे बि आॾो रखियो वियो आहे ऐं सिंध जे नसरी दास्ताननि जी बि हुन छंड छाण कई आहे ऐं तमामु घणा नसरी दास्ताननि जे मुतलिक़ सवाल बि उतारिया आहिनि। बहितरीनु किताबु आहे, वरी छपिजे त असांजो ॿियो नसुल बि उन सां जेको आहे कनेक्ट थी वेंदो। बहितरीनु किताबु आहे काज़ी साहब जो। काज़ी साहब जे इन किताब खां अलावा साईं जा ॿिया जेके पहिरें किताब शुरूआत में जेके असां पढ़िया उहे साईं जो तर्जुमो थियल किताबु आहे। साईं तमामु हिकिड़ो सुठो मुतर्जिम आहे, ख़ासि तौर ते तख़लीक़ी अदब जो। उन में ज़वाल जेको अल्बर्ट काम्यो जो नाविल आहे ऐं दोस्तोविस्की जो जेको ज्वारी नाविल आहे, इहे ॿ नाविल काज़ी साहब जा तमामु जेको आहे अहम हिकिड़ा तर्जुमा हुआ जेके साईं शुरूआत में कयो। ज़वाल त तमामु घणो अॻु में कयो, पोइ दोस्तोविस्की जो साईं अहिड़ो ई मुतर्जिम आहे जो साईं वटि ख़ुदि सिंधी ॿोली त बहितरीनु ॿोली आहे, पर ख़ुदि जेको तर्जुमे में बि जेको आहे न साईं तमामु हिकिड़ो तख़लीक़ी तर्जुमो उनजो जेको आहे इन्हनि नाविलनि जो कयो आहे। साईं जो इन खां सवाइ जेको आहे किताब ॿिया बि केतिरा ई आहिनि। साईं हिकिड़ो किताबु अंग्रेज़ी में लिखियो, द ग्लोरियस पास्ट। सिंध में जेके आतम कथाऊं लिखियूं हुयूं आहिनि उन्हनि ते बहितरीनु किताबु आहे। उन में जेके बि जिन आतम कथाउनि जो तव्हां ज़िक्र कयो, शफ़ी साहब कयो, ॿियनि कयो, उन्हनि ते द ग्लोरियस पास्ट हिकिड़ो तमामु बहितरीनु किताबु आहे जेको तहक़ीक़ी किताबु आहे, जिन में सॼे सिंधी अदब जो आतम कथाउनि जी हिकिड़ी तारीख़ बि आहे। त उहो सभु त मजमूई तौर ते साईं जा इहे किताब आहिनि। ऐं अॼोको किताबु जेको पोइ साईं जो यादुनि जो सफ़र शुरू थियो थिए, साईं जो ही 14हों किताबु आहे। ऐं जॾहिं ताज साहब मूंखे हीअ किताबु ॾिनो सिंधी अदबी संगत में गजानी में, त मां ही ॿिनि कलाकनि में साईं जो किताबु पढ़ी पूरो कयो। ऐं साईं जा ॿिया किताब बि जेके यादुनि जा आहिनि उन में सबबु इहो आहे त तव्हां पढ़ंदड़ किताबु साईं जो पढ़ण खां पोइ छॾींदो कोन, छाकाणि त हिननि काज़ी साहब जे किताबनि जी जेका ॿोली इस्तेमालु थियल आहे उहा ॾाढी सहज, सवली, अहम ऐं सादी पर मयारी। ऐं मुंहिंजे ख़्याल में उन में जेके ॻाल्हियूं थियल आहिनि त उहे बि ॾाढियूं अहम ॻाल्हियूं आहिनि। त लिखण जो स्टाइल काज़ी साहब जो हिकिड़ो पंहिंजो स्टाइल आहे। नसीर साहब चवंदो आहे साहिब असलोब थियो लिखण में, नसर में जेकॾहिं को माण्हू साहिब असलोब न आहे त उहो सुठो नसर नवीस न आहे। त काज़ी साहब बहितरीनु साहिब असलोब आहे, हुन वटि पंहिंजो असलोब आहे। तव्हां पढ़ी चवंदो त हीअ काज़ी साहब जी लिखणी आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन किताब में काज़ी साहब जेको शुरू कयो आहे उहो पंहिंजे ख़ानदान खां शुरू कयो आहे। किताबु पंहिंजे ख़ानदान जा तज़किरा बि कया आहिनि, पुराणनि हालनि जा, नवनि हालनि जो, ऐं उन जूं जेके यादगिरियूं आहिनि साईं हिन में जेको आहे पहिरीं शुरूआत उन में कई आहे। ऐं साईं पुॼाणी वरी जॻह हिन किताब जी कई आहे, उहा वरी मसूद कुरैशी जी यादगिरी ते ऐं करीम बलोच जी यादगिरी ते कई आहे। जेको शुरूआत में मसूद कुरैशी, आख़िर में मसूद शुरूआत त उहो डेडिकेशन आहे। जी 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 न ठीकु आहे, उहो इंतिसाब साईं जो डेडिकेशन आहे। पर साईं पहिरीं पंहिंजे ख़ानदान ते लिखियो आहे। ऐं काज़ी साहब उन में अलाह साईं काज़ी साहब खे हयाती ॾींदो, तमामु वॾी हयाती काज़ी साहब खे मिलंदी। काज़ी साहब इहो बि हिन में लिखियो आहे त जेकॾहिं आहियां त हाला पुराणनि जो, पर जेकॾहिं मां विछड़ी वञा त मूंखे कासिमाबाद में ई मूंखे जॻह ॾिजो ऐं हिते ई मां बहितर सम्झुसि पंहिंजे औलाद खे इहो चवंदुसि। इहा ॻाल्हि बि काज़ी साहब हिन में वाज़े नमूने सां लिखी आहे। काज़ी साहब जो ही किताब तमामु दिलचस्प किताबु आहे। काज़ी साहब जी लिखण में अक्सर दिलचस्पी आहे उन में, छाकाणि त हिकु त पंहिंजे शोबे जो सिंधी शोबे जो साईं वेठो आहे, साईं नूर मोहम्मद शाह वधीक उन ते ॻाल्हाईंदो। सिंधी शोबे जो बि साईं हिन में तमामु तफ़सीली ज़िक्र कयो आहे। सिंधी शोबे जे उस्तादनि जो ज़िक्र कयो आहे, जिन वाइस चांसलरनि सां साईं गॾिजी कमु कयो आहे उन्हनि जो बि ज़िक्र कयो आहे। शेख अयाज़ हुजे, ग़ुलाम मुस्तफ़ा शाह हुजे, मदल सिद्दीकी हुजे, जेके बि आया आहिनि उन्हनि जो काज़ी साहब हिन में ज़िक्र कयो आहे, उन तफ़सीली ज़िक्र कयो आहे। पर काज़ी साहब इन खां सवाइ बि जेके पंहिंजे ज़िंदगी जा कैरियर जूं तमामु घणियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, पर जेके हुन ॿियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि शख़्सियतुनि ते बि हुन तमामु घणो लिखियो आहे। शख़्सियतूं हिन में मूंखे जेके ख़ासि तरह जेको मोहम्मद अमीन खोसे ते साईं लिखियो आहे, तमामु बहितरीनु हिकिड़ो पीस साईं लिखियो आहे मोहम्मद अमीन ख़ान खोसो। अमीन ख़ान खोसो केरु सॾाए,
अमीन ख़ान खोसो नंढी खंड जो जेको बरसगी जो तमामु वॾो अॻवान हो, जहाँ आज़ादी जी जिदोजहद में ऐं हिते जेको आहे मुआशरे लाइ तब्दीली जे लाइ तमामु वॾो किरदारु अदा कयो मोहम्मद अमीन ख़ान खोसो। उन ते साईं लिखियो आहे ऐं साईं खे खोड़ नौकरियूं मिलियूं। इन यूनिवर्सिटी खां सवाइ बि साईं कॉम्पिटेटिव एग्ज़ाम तमामु घणा पास कया, स्टेट बैंक जो बि साईं कयो, CSS कई, ॿिया बि साईं जेके मुक़ाबले जा इम्तिहान आहिनि उहे ॾिना, पर साईं जॉइन न कयो। साईं हिन में लिखियो आहे, इहो इतराफ़ कयो आहे त इहो इनकार मूं छो पे कयो, उस्ताद थियण ते मां छो पे बज़िद रहियोसीं या उस्ताद थियण खे तरजीह मूं छो ॾिनी। उन में हुन लिखियो आहे त इहो मोहम्मद अमीन खोसे मूंखे जेका ॻाल्हि कई उनजो असरु आहे। अमीन खोसे कहिड़ी ॻाल्हि कई, साईं ग़ुलाम मुस्तफ़ा अलामा कासिमी जे साईं लिखे थो त अकेडमी में मोहम्मद अमीन ख़ान खोसो ईंदो हुयो ऐं उते साईं जी मुलाक़ात थी। मोहम्मद अमीन ख़ान खोसे जॾहिं साईं सां मुलाक़ात कई, साईं प्रिंट मीडिया में बि हुयो ऐं रेडियो TV ते बि साईं जन कमु कंदा हुआ, उन हैसियत सां हुन तमामु घणी शफ़क़त सां मिलियो। जॾहिं हिन साईं ॿुधायसि त मूं CSS पास कई आहे त अमीन ख़ान नाराज़ थी पियो, त चई बाबा इहे कामोरा सभु जेके CSS पास कंदा इहे सभु जेको आहे वञी जेको आहे ग़लति कमु कनि था ऐं मुआशरे जे लाइ जेको आहे अंग्रेज़ जे कॉलोनियल सिस्टम जो हिसो थी था वञनि उन दौर में, इन्हनि जे अहिड़े क़िस्म जे ऐं उनखां पोइ बि उनजो किरदारु उहो कॉलोनियल आहे, उहा ई साइकोलॉजी आहे। त इन करे त काई साहिबु चयो सभु त अहिड़ा कोन्हनि, सुठा बि आहिनि, चए सुठा बि हुजनि पर लूण जी खाण में जेको लूणु पवंदो उहो जेको आहे उन्हनि सां रली मिली थो वञे। इन करे जेको आहे काई साहिबु चयो त इन ॻाल्हि जो मूं ते अहिड़ो असरु हुयो, शायदि इन करे ई मां पे इन्हनि जेको आहे उहिदनि खां इनकार कयो। ॿियो जेको साईं ज़िक्र कयो आहे, मूंखे ग़ुलाम अहमद गिरामी जी जेका साईं हिन में तज़किरो कयो आहे न, लाजवाबु ज़िक्र कयो आहे। मां चाहियां थो त ग़ुलाम अहमद गिरामी वारियूं 2-3 सिटूं साईं तव्हांखे पढ़ी ॿुधायां त कहिड़े नमूने सां ग़ुलाम अहमद गिरामी सां साईं इंसाफ़ बि कयो आहे ऐं उन्हनि सिटुनि में साईं तमामु लाजवाबु नमूने सां हुनजो ज़िक्र कयो आहे। ग़ुलाम अहमद गिरामी सिंधी अदब जो हिकिड़ो बेमिसाल दानिशवर ऐं अदीब हुयो ऐं हुनजो कंट्रीब्यूशन त तमामु घणो आहे। बहरहाल किताबे में अजायो मां वरी ॻोल्हियां त उहो तव्हां पढ़ी वठिजो। त ग़ुलाम अहमद गिरामी साहिबु हिनखे सुख उनमें साईं ज़िक्र कयो आहे त हुन केतिरियूं तकलीफ़ूं ॾिठियूं, हुन अज़ाब सठा। ग़ुलाम अहमद गिरामी ज़िंदगी जो ज़हर बि पीतो, सुकरात हुजनि, पर हुन जेको इल्मु ॾिनो सिंधी अदब में उनखे हिन तमामु घणो कंट्रीब्यूट पेश कयो आहे। प्रोमेथिस सां बि उनखे भेट, यूनानी ॾंद कथाउनि जे हिकिड़े किरदार सां बि साईं भेट ॾिनी आहे। त ऐं मेरान रिसाले खे साईं मेरान रिसाले जो बि ज़िक्र कयो आहे, ग़ुलाम अहमद गिरामी खे तमामु सुहिणनि लफ़्ज़नि में यादि कयो आहे ऐं साईं इहा बि तमन्ना ज़ाहिर कई आहे त वरी कॾहिं जेको आहे ग़ुलाम अहमद गिरामी मेरान जहिड़े रिसाले खे मिलंदो। त साईं इन क़िस्म जो शहर ते होटलूं त साईं जी किताब में हूंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ होटलुनि जो ज़िक्र तव्हांखे मिलंदो। तव्हांखे मुख़्तलिफ़ रेडियो ऐं TV जा ऐं अख़बारी दुनिया जूं जेके ॻाल्हियूं जिन सां साईं जो वासो उन्हनि जो ज़िक्र मिले थो। मुख़्तलिफ़ फिल्मूं जेके साईं थियूं आहिनि, साईं जेके गीत ॿुधा आहिनि, मुख़्तलिफ़ ॿियूं जेके शहर जूं सरगर्मियूं आहिनि उहे सभु साईं खाधा मुख़्तलिफ़ खाधा, त पूरी हिकिड़ी ज़िंदगी मिले थी साईं जी किताब में। मां त ईअं चवंदुसि साईं काज़ी साहिब जे हिन किताब में पूरी ज़िंदगी मिले थी, को हिकिड़ो पहलू नथो मिले, किथे हू ज़िक्र करे थो, किथे ॿियो ज़िक्र करे थो, ॾाढे सुहिणे नमूने सां ऐं संजे तरीक़े सां काज़ी साहिब हिन में कयो आहे। हैदराबाद जो जेको शहर आहे उनजी ख़ूबसूरती हिन किताब में उहा बि झलके थी। नसीर साहिबु हिन में शोबे जो एक्सपर्ट बि आहे ऐं हैदराबाद ते उनखे तमामु घणी कमांड बि आहे, हैदराबाद ॾिठो बि आहे, उहो वधीक उन्हनि शयुनि खे उहो वाज़े बि कंदो। पर हैदराबाद जे अंदरि जेका उर्दू आबादी आहे उनजो बि साईं तमामु भरपूर नमूने सां ज़िक्र कयो आहे। उर्दू आबादी में जेके ख़ासि तरह तरक़ी पसंदि अदीब ऐं रोशन ख़्याल अदीब आहिनि उन्हनि जो ज़िक्र आहे। मां जॾहिं डॉक्टर करीम अमन जो ज़िक्र मां पहिरियों दफ़ो पढ़ियो आहे, मूंखे डॉक्टर करीम अमन मूंखे ख़बर न हुई, इहा काज़ी साहिब जे हिन किताब मां ख़बर पई त डॉक्टर करीम दीन जड़ो बि हिकिड़ो अमन जड़ो अदीब उर्दू जो हुयो जेको हिते तमामु पंहिंजे लाज़वाब नमूने सां लिखणियूं बि ॾिनियूं ऐं उर्दू अदब में हेड ऑफ डिपार्टमेंट बि बणियो, PhD बि अमीर मीना हिते कई ऐं उन सां गॾोगॾु हुनखे तकलीफ़ूं बि आयूं हिते, पर उहो माण्हू तमामु हिकिड़ो बेमिसाल हिकिड़ी शख़्सियत हो। क़ाबिल अजमेरी जो ज़िक्र आहे, हिमायत अली शाइर जो ज़िक्र आहे, इलियास इश्की जो ज़िक्र आहे। त इहा बि कान्हे त साईं जे किताब में का हरूभर जो नस्ल परस्ती नज़र ईंदी, रुगो सिंधी नज़र ईंदा, ईअं बि कोन्हे। सुठा इंसान ऐं सुठा माण्हू जेके शख़्सियतूं आहिनि उन्हनि जो ज़िक्र साईं जे किताब में मिले थो। साईं जो किताब वरी वरी पढ़ण जो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में असां सभु कोशिशि कयूं त हीअ किताब जेकॾहिं पढ़ंदासीं त कलाक ॿिनि में हिन किताब खे पूरो 2 कलाकनि जे अंदरि पूरो करे वठंदासीं। आख़िर में मां वधीक ॿिया असांजा साथी आहिनि ॿाहिरि जो बि ज़िक्र कयो आहे। साईं न रुगो सिंध जो पूरे पाकिस्तान ऑल पाकिस्तान टूर ते जॾहिं बि विया आहिनि
यूथ हॉस्टल में रहिया आहिनि, ॿिनि हंधनि ते ॿिया मंज़र ॾिठा अथनि, उन जो ज़िक्र आहे। बैन अक़वामी सतह ते सिंगापुर में जॾहिं साईं वियो आहे, बैंकॉक ऐं सिंगापुर जो साईं ज़िक्र कयो आहे, ऐं उते जेको मकई जे संग खाइण जो बि साईं काई साहिबु ज़िक्र कयो आहे, ऐं तमामु घणा तफ़सीली दिलचस्प उन में तज़किरा आहिनि। मां सम्झां थो त काज़ी साहिब खे अलाह वॾी हयाती ॾींदो ऐं इन जो कलम सदाबहार आहे, ऐं काज़ी साहिबु लिखंदो रहे ऐं असां पढ़ंदा रहूं ऐं उन मां कुझु हासिलु कंदा रहूं। काज़ी साहिब खे वधीक मां जेको आहे इंतिहाई ॼाणू माण्हू ऐं हिन किताब जो महाग लिखंदड़ साईं मोहतरम नसीर मिर्ज़ा साहिब जिन खे गुज़ारिश आहे तव्हां सां मुखातिब थियनि। नसीर मिर्ज़ा साहिबु। ऐं सभ खां अवल त जेकॾहिं मूंखे ख़बर पई त हिते असांजो जेको मंसूर कादिर आहे, न त आउं सोचे रहियोसि त हिन सॼे मजमे में मूंखे फ़ख़्रु हासिलु आहे त आउं काई साहिब जो पूरा 2 साल सिंधी शोबे में शागिर्द रहियो आहियां। मुंहिंजी वाइवास ताईं बि डॉक्टर काज़ी ख़ादिम साहिबु मुंहिंजा सरबराह रहिया आहिनि, पर हिते अचण खां पोइ मूंखे थोरो हसद ऐं साड़ थियो त हीउ जेको मंसूर कादिर आहे उहो बि डॉक्टर साहिब जिन जो शागिर्द रहियो आहे। ऐं अजीब इतफ़ाक़ आहे त हू बि डॉक्टर साहिब जो शागिर्द आहे, आऊं बि आहियां, पर असांजे ॿिन्ही जे मिज़ाजनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। मौलाए काइनात खां पुछियो वियो त ताक़तवर शइ छा आहे, त पाण चयूं त ताक़तवर शइ जेका आहे उहा आहे बाहि, पर पोइ पुछियो वियो त इन खां बि ताक़तवर शइ कहिड़ी आहे, त पाण फरमायूं त पाणी जेका मंसूर कादिर जी बाहि खे विसाए सघे थी। अंदरि वञे त आउं विसायांसि थो हींअर जे। ॾिसो, आउं डॉक्टर साहिब जिन सां आउं उनजे पेरनि जी ख़ाक आहियां, आउं उनजो शागिर्द आहियां। ऐं मुंहिंजा भाग त ॾिसो त हीअ जॾहिं 14 किताब ताज जॾहिं काई साहिब जिन लिखियो, पहिरीं ॻाल्हि त जॾहिं 14 किताब आहे त आउं पूरी दावा सां थो चवां त इहे जेके हज़ारे सुफ़ा 14 किताबनि ताईं ईंदे ईंदे यादुनि जो सफ़र जेको आहे, इन में बाबा साईं जे तज़किरे, ॾाॾा साईं जे तज़किरे खां माना पूरी 14हीं सदीअ खां 15हीं सदीअ जे हिन 3 ॾहाकनि ताईं सम्झो त 1.25 सदीअ जो जेको ज़िक्र आहे उहो हिननि सवे सुफ़नि में काई साहिब जहिड़ी पंहिंजी सॼी सिंध जी 14हीं सदी ऐं 15हीं सदी जी शुरूआति जेका आहे यादुनि जे रूप में पूरी कल्चरल हिस्ट्री सभु कुझु हिन में हुनखे समाए छॾियो आहे। हाणे मूंखे फ़ख़्रु करिणो आहे कहिड़ी ॻाल्हि ते त काई साहिब जॾहिं पंहिंजो 14 किताब कंपोज़ थी असांजे मोहन मदोश उनखे तयारु कयो त आउं हैरान थियुसि। मूंखे यकीन कोन आयो त काज़ी साहिब जिन पाण हेॾी वॾी शख़्सियत आहे। हाणे जॾहिं आउं चयुमि त काई साहिब वॾी शख़्सियत आहे त हिते ताज ऐं असीं त 2nd 3rd रो में असांजो को बि एॾो को वॾो किरदारु कोन्हे सिंधी अदब में, पर हीउ जेको दौरु हाज़िर आहे जेको असीं 21हीं सदीअ जो आहे, हिन में जेके 4 वॾा असांजा लेखक अदीब असांजा सीनियर असांजा रोल मॉडल जेकॾहिं मौजूदु आहिनि त पोइ गुलाम नबी मुग़ल साहिब जिन आहिनि, मूं किताब में बि लिखियो आहे, महताब महबूब साहिब आहे, डॉक्टर काज़ी ख़ादिम आहे। हीउ सिर्फ़ु आङुरियुनि ते ॻणण जेतिरा दोस्तो असांजे 20हीं सदीअ जा वॾा जेके रहिजी वियल लेखक आहिनि, जिन खे मूंसे ॾिठा माउ जिनी ॾिठो पिरिन खे, जिन खे असांजी ख़ुशनसीबी आहे त असीं पंहिंजे सीनियर टहीअ मां जिन वॾनि लेखकनि खे फ़ख़्रिया ॾिसूं पिया, उन्हनि में असांजो मोहतरम काज़ी ख़ादिम साहिब बि आहे। हाणे काज़ी ख़ादिम साहिब जॾहिं चयो त हिन किताब जो न फ़क़ति महाग नसीर मिर्ज़ा, आउं उन्हनि जे पेरनि जी ख़ाक आहियां, आउं काज़ी साहिब जो शागिर्द आहियां। शागिर्द जो मनसब ॾिसो त उस्ताद उन्हनि खे चवनि पिया त हिन किताब जो महाग नसीर मिर्ज़ा लिखंदो। ॻाल्हि इते बि ख़तमु कान थी आहे। काई साहिब जिन फरमायो त हिन दफ़े हिन किताब जो मुंहिंजे यादुनि जे किताब जो नालो बि नसीर लिखंदो। त हीअ यादुनि जी सुराण मूंखे 3 फ़ख़्र हासिल रहिया त आउं काई साहिब जो शागिर्द आहियां। काई साहिब जे हिन किताब जो मूंखां महाग लिखारायो वियो आहे। ऐं वॾी ॻाल्हि त हिन किताब जो हीउ जेको उनवान आहे उहो मूं मुंतख़िब कयो आहे यादुनि जी सुरहाण। आउं 5 मिंट तव्हां खां ॿिया बाक़ी वठंदुसि, छाकाणि त असीं काई साहिब जी शख़्सियत एॾी वॾी आहे, एतिरी मारूफ़ आहे, जो असां हुन ते पिया ॻाल्हाईंदासीं त असांखे वॾो वक़्तु खपे। पर आउं चाहींदुसि त हिन किताब जो जेको अतरु आहे, हिन किताब जो जेको अर्क आहे, हिन में आहे छा, त तव्हांखे उकसाइण जे लाइ, तव्हांखे अट्रैक्ट करण जे लाइ आउं ॿुधायां थो त
काज़ी साहिब जिन मुख़्तसिर किताब में हिकिड़ो समुंड छोलियूं पियो हणे, उन्हनि छोलियुनि जा जेके उनवान या टाइटल थी सघनि था उहे छा था त काज़ी साहिब जिन हिकिड़ो त तय आहे त काज़ी साहिब जिन लिखियो आहे त मुंहिंजे लिखण जी रफ़्तार हमेशह खां तेज़ रही आहे, उनजो सबूत उन्हनि जे हज़ारे सुफ़नि खां पोइ हिन नंढड़े किताब जो बि आहे। पाण ॾिठनि था त ॾिसो ही केॾी वॾी तारीख़ी ॻाल्हि आहे, 50 सालनि खां पोइ अलामा आया काज़ी खां वठी डॉक्टर बलोच ऐं असांजे फ़तेह मोहम्मद मरीअ ताईं जॾहिं यूनिवर्सिटी जे वाइस चांसलरनि जी तारीख़ लिखी वेंदी त शायदि ई किथे असांखे नज़र अचे। अलामा आया काज़ी ग़ुलाम मुस्तफ़ा शाह साहिब खां पोइ काज़ी साहिब मोहर सब्त करे छॾी आहे ऐं लिखी छॾियो आहे त सिंध यूनिवर्सिटीअ में शेख अयाज़ जे वाइस चांसलर जो दौरु शानदार दौरु हो। हिन खां पोइ जेका टई ईंदी उहो पंहिंजे बुज़ुर्गनि जे नक्शे क़दम ते हलंदे उनखे रेफरेंस तौरु खणंदी। लिखनि था त सिंध यूनिवर्सिटीअ में शेख अयाज़ जो बतौर वाइस चांसलर वारो वॾो कारनामो इंटेलेक्चुअल क्लब जो क़याम हो। ही नयूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे केरु बि वाइस चांसलर नथो ॿुधाए, अखियुनि ॾिठा गवाह पिया ॿुधाइनि। काज़ी साहिब लिखनि था मुंहिंजी निगरानीअ में पहिरियों भेरो सिंध यूनिवर्सिटीअ में अलामा आया काज़ी साहिब बाबति हफ़्तो मल्हायो वियो। ही बि हिकिड़ो वॾो रेफरेंस आहे जेको असांजी थीसिस बुक जे में कमु ईंदो। अॻिते लिखनि था त सिंध यूनिवर्सिटीअ जे जादू भरियलु ॾींहंनि ऐं सजल कॉलेज वारनि कलीग्स जो जेको ज़िक्र आहे, हाला पुराणा वारो घर ऐं घिटियूं उते जो ज़िक्र आहे ऐं गॾोगॾु अब्दुल करीम बलोच, शेख अयाज़, मोहम्मद इस्माइल उर्सानी ऐं अब्दुल हमीद जतोई साहिब, उन सभिनी जो हिन किताब में जामियत सां ज़िक्र आहे। अॻिते लिखनि था त असांजे मोहल्ले जे जो असीं कल्ह काज़ी साहिब असां सोज़ हालाई साहिब जे किताब जी पधराई में विया हुआसीं। हिते हिकिड़ो हाज़िर जवाबीअ जो मिसाल ॿुधो। हूअं त हाज़िर जवाबीअ जा मिसाल अॻु बि ॾेई चुको आहियां काज़ी साहिब तव्हांजी इजाज़त सां। त काज़ी साहिब जिन खां शबनम गुल साहिबा पुछो जेका ताज जोए साईं सां शाम मल्हाई, उन में शबनम गुल साहिबा पुछो त काज़ी साहिब तव्हां हर सिन्फ़ लिखी आहे, तव्हां शाइरी सिन्फ़ लिखी आहे, तव्हां तनक़ीदी सिन्फ़ लिखी आहे, तव्हां कहाणी लिखी आहे, तव्हां ड्रामो लिखियो आहे, त तव्हांखे ज़ाती तरह सां नावेल लिखिया आहिनि, त तव्हांखे ज़ाती तरह सां कहिड़ी सिन्फ़ पसंदि आहे? त हाज़िर जवाबी ॾिसो काज़ी साहिब खां शबनम साहिबा पुछे पई काज़ी साहिब तव्हांखे कहिड़ी सिन्फ़ वधीक पसंदि आहे? त काज़ी साहिब ख़ुशगवारीअ ते जो मुज़ाहिरो कंदे चयो बाबा इन्हनि सभिनी सिन्फ़ुनि जी ॻाल्हि पंहिंजी जाइ ते, पर मुंहिंजी पसंदीदा आहे सिन्फ़ नाज़ुक। केॾो ख़ूबसूरत जुमिलो आहे। ऐं कल्ह जी ताज़ी वारदात आहे, काज़ी साहिब जो मूं घर ॾिठो, काज़ी साहिब जे बुज़ुर्गनि जो क़ब्रिस्तान ॾिठो हाला पुराणा में, जॾहिं असीं कल्ह सोज़ हालाई साहिब जे किताब जी पधराई में वियासीं त काज़ी साहिब जिन मुंहिंजी नज़र पई पए। ऐं पुछां पियो काज़ी साहिब तव्हांजो घर कहिड़े पासे आहे, घिटी किथे आहे, अधी किथे रहंदी हुई? मुंहिंजी बि आउं बि थोरो अंदरां हिकिड़ो ज़नानो फ़र्द आहियां त इहे घरेलू ॻाल्हियूं आउं ॾिसां, उन्हनि खे लिखां। काज़ी साहिब जो अदलू जेको कोटार जेको आहे उन जे दुकान ते हली असांखे काज़ी साहिब बीहारियो त हिते अदलूअ तमाक जो कारखानो हूंदो, अदलूअ जो हिते दुकान हूंदो। ऐं इन क़िस्म जूं ॻाल्हियुनि में कंदे कंदे काज़ी साहिब जुमिलो मूंखे यादि आयो। लिखनि था त मोहल्ले जा वॾा वॾा दरवाज़ा काठ जा, हू पंहिंजे अखियुनि सां ॾिठा। हाला पुराणा में हर घिटीअ में काठ जा वॾा वॾा दरवाज़ा। त मूंखे मोहर माना तस्दीक थी त काज़ी साहिब जिन बिल्कुलु दुरुस्त लिखियो आहे त मुंहिंजे शहर जा दरवाज़ा काठ जा, घर दुकान वॾनि वाणियुनि जा घर, उन्हनि जूं दरवाज़ा काठ जा वॾा वॾा। अॻिते लिखनि था त वरी अंदरि उन में वॾियूं वॾियूं संदूकूं, उहे बि असां जाती पाए हितां हुतां ॾिठियूं त संदूकूं बि असांखे हुतां कुझु न कुझु नज़र अची वियूं। ऐं उन्हनि जा जेके दिलचस्प किस्सा जेके काज़ी साहिब कल्ह कहर जो हिकिड़ो जुमिलो ॻाल्हायो। सोज़ हालाई मुंहिंजो महबूब दोस्त आहे, जॾहिं आउं उन जे बारे में ॻाल्हाइण बीठुसि त पोइ मूं चयो त मूंखे नथो पतो पवे त आउं जेकी ॻाल्हि मूं शुरू कई आहे उनखे ख़तमु किथे करियां। सोज़ जूं ॻाल्हियूं एतिरा मुंहिंजे सीने ते दास्तान लिखिया पिया आहिनि त आउं उहे ॻाल्हियूं ख़तमु किथे करियां। त काज़ी साहिब जॾहिं आया त चयूं त नसीर चयो त आउं ॻाल्हियूं ख़तमु किथे करियां। ऐं आउं जॾहिं हाला में आयो आहियां ऐं ॻाल्हाइण बीठो आहियां त मूंखे सम्झ में नथो अचे त आउं शुरू किथां करियां। त ॾिसो न इहा हिकिड़ी हाज़िर जवाबी। ऐं वधीक छाकाणि त काज़ी साहिब जा लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं काज़ी साहिब ॾिसो त बुनियादी तरह सां
क्रिएटिव राइटर आहिनि ऐं असीं मौक़िक़ दानिश्वर ऐं लुग़त जा माहिर इहे सभु पंहिंजी पंहिंजी जाइ ते इल्मु अदब जी वॾी ख़िदमत कनि था, पर असुल में जेको सफ़र ट्रेवल करे थो उहो इंसान जो क्रिएटिव लिटरेचर जेको आहे जंहिंमें शाइरी बि अचे थी, जंहिंमें अफ़सानो बि अचे थो, नावल अचे थो, त काई साहिब जिन बुनियादी तरह सां तख़लीक़कार आहिनि, क्रिएटिव राइटर आहिनि, क्रिएटिविटीअ सां हिकिड़ो जहान, हिकिड़ो जादू ॾेखारे जी सलाहियत रखनि था। ऐं तव्हांखे हिते रुॻो हिकिड़ी अजीब काई साहिब जिन जो पैराग्राफ आहे उहो पढ़ी ॿुधाईंदुसि ऐं उनखां पोइ पंहिंजी जाइ वठंदुसि त अॼु तव्हां बिल्कुलु बोर न थिजो। ॾिसो हिकिड़ो राइटर हिते ही कहर जो राइटर वेठो आहे प्यारो असांजो अज़ीज़ टालपुर बि, हिनखे अलाह साईं क्रिएटिविटी एॾी ॾिनी आहे जो वेठे वेठे हिकिड़ो ईअं जीअं कबूतर कढंदा हितां पैसा कढंदा ऐं जादूगरी। ॾिसो गार्सिया मार्केस चवे होॾा ॾिसण लॻुसि त ओचितो होटल जे दरवाज़े मां रीटा हैवरथ ऐं क्लार्क गैबल ईंदे नज़र आया। ही वॾा हॉलीवुड जा अदाकार आहिनि। हाणे ही यूनिटी होटल ते वेठा आहिनि ऐं अदाकार हॉलीवुड जा पिया उते पसार कंदे साईं खे नज़र अची विया आहिनि। अॻिते हलो, गैबल नज़र अची विया ऐं हैरान थी वियुसि त हा मार हॉलीवुड जा ही वॾा अदाकार हिते कीअं अची वेठा, लेकिन हू बि हलंदा अची मुंहिंजी मेज़ ते वेठा ऐं क्लार्क गैबल हेठि मथे लाहे मुर्की मुंहुं न ॾिठो ऐं चयाई छा असीं हिते काज़ी साहिब तुंहिंजे भरिसां वेही सघूं था? ॾिसो न तसवर में असीं किथे पिया हलूं। अचो 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 वेहो, वेलकम। मूं ॿिन्ही खे वेहण लाइ चयो ऐं रीटा हैवरथ जे भड़कीले लिबास ॾांहुं ॾिसणु लॻुसि जंहिंमें हूअ का परी लॻी रही हुई ऐं हुन जूं फिल्मूं त जाम ॾिठियूं हुम ऐं लफ़्ज़ न कयो आहे। कलाबिया कार्डियल ऐं जीना लोलो बर्जीडा ऐं सोफिया लारेन जो ज़िक्र, उन्हनि हसीनाउनि जो ज़िक्र घणो कयो अथव। ऐं जेसी खेसि जवाबु ॾियां, क्लार्क गैबल चयो त साईं मुंहिंजे खां जो ज़िक्र बि सरसरी कयो अथव। मुंहिंजे गॉन विथ विंड उन जी फिल्म आहे, उन जो ज़िक्र बि सरसरी कयो अथव। हालांकि आउं रॉक हिंडसन गिरगिरी पैक खां बि वॾो अदाकार आहियां। हैरी फोंडा ऐं बर्थ लिंकॉस्टर जे ॿी ॻाल्हि आहे, पर तव्हां जेतिरो बेवट बोन खे यादि कयो आहे, एंथनी क्विन जी अदाकारी खे सारायो आहे। जेकॾहिं मुंहिंजे लाइ बि ॿ अखर वधीक लिखी छॾियो आहे त पंहिंजे किताबनि में छा थियो आहे। मूंखे उन वक़्त ते त को जवाबु कोन सुझियो ऐं सोचियुमि त छा चवां, त हू हिकदमि उथिया ऐं गुड बाय चवंदा हलिया विया। एतिरे में बैरो बि अची वियो, यूनिट ते अची पहुतो हुअसि। हीउ ॾिसो त हिकिड़े एक टिकट में केतिरा मज़ा आहिनि ऐं केतिरो जादू आहे। मुंहिंजो त वार वार थो दम दम दुआ करे, कोसो लॻे न वाह सजण खे ख़ुदा करे। हिकु सिरो सो त साईंअ जे क़दमनि में मूं रखियो, इन खां वधीक बंद नाचीज़ छा करे। सिंध जो नामियारो अदीब, कहाणीकार, लेखक, प्रोफेसर, डॉक्टर, इल्म जो बादशाह असांजो साईं वॾो डॉक्टर काज़ी खादिम साहिब अवां सां मुखातिब थींदा। साईं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ इदरी साहिब तव्हां सभिनी खे तमामु कननि खे तेज़ करिणो पवंदो, मुंहिंजो आवाज़ु तेज़ कोन थींदो। तंहिं करे जेके ॿुधणु चाहिनि उहे पंहिंजे कननि खे थोरो हिन पासे कनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। हिकिड़ो त जेका जॾहिं तारीफ़ थींदी आहे घणी त अॻे वणंदी, हाणे शर्मिंदगी थींदी आहे त भई एॾी तारीफ़ पिया कनि। हीअ सभु तारीफ़ूं करे चुका आहियो, हिकिड़ो भेरो थी माना हमेशह लाइ थी। किताब ते दोस्तनि ॻाल्हायो ऐं हिकिड़े खे ॻाल्हाइणो हुओ, उन लाइ छो कोन ॻाल्हायो, हाणे खिले पियो छो कोन ॻाल्हाई, ख़बर कान थी पई हीअं हीअं करे वेठो या हिनखे रोके छॾियूं या छा थियो, मार्शल लॻी वई। ठीकु आहे, तोबा असां तोबा कई। साईं मां ॾाढो शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी दोस्तनि जो हिन साॻे अंगण ते हीउ ॿियो दफ़ो मूंसां रिहाण त कान थी सघी, छो जो बहरहाल न का परवाह न आहे, हीउ हिन में कोन भरबी त ॿियो दफ़ो जेका रिहाण कई वई आहे ऐं मुंहिंजे किताब जो इफ़्तिताह कयो वियो आहे। ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त 4 माण्हू अहिड़ा मिलिया आहिनि जिन सॼो किताबु पढ़ियो आहे। इहो ॿुधी मूंखे वधीक ख़ुशी थी आहे। हाणे जीअं त असां वटि लाइट बि ख़तमु थी चुकी आहे
ऐं मूं में बि समात जी कुवत ख़तमु थी वई हुई पर हाणे ॻाल्हाइण जी बि कुझु घटि थी वई आहे। सो डॉक्टर अज़ीज़ खां माफ़ीअ सां डॉक्टर साहिबु वधीक वरी पोइ ॿिए भेरे गुफ़्तगू कंदासीं। हिन भेरे तव्हां सभिनी अचण जी महिरबानी ऐं शफ़ी मोहम्मद जी ख़ासि करे जो हिन मूं शफ़ी खे पाण चयो मूं चयो तव्हां बि इहो करायो छो जो अॼुकल्ह असांजो अदब जेको आहे सो मुख़्तलिफ़ मस्जिदुनि में विरहाइजी वियो आहे। हिकिड़ी पाड़े में 7 मस्जिदूं 7 मस्जिदुनि में बांगूं बि अलॻि अचनि 7 में मौलवी बि अलॻि अलॻि 7 में ख़ुतबा बि अलॻि त असां वटि बि अदबी संगतूं अदबी यारियूं सभु 7 टुकड़नि में विरहाइजी वियूं आहिनि। हाणे हिन अदबी हिसे वटि 40 माण्हू आहिनि। ॿियो हिकिड़ो अदबी हिसो आहे असांजो सिंधी अदबी संगत जो उते 12 माण्हू आहिनि। टियों वरी हिकिड़ो आहे उते मखलूत क़ौम आहे त उते बि 24-25 माण्हू आहिनि। जेकॾहिं सभु गॾिजी हिकिड़े हंधि थी विया आहिनि त सोचो त केतिरो वॾो कमु थी सघे थो। बहरहाल इहे हिननि जी पंहिंजी नियत ते आहे ऐं पंहिंजे सोच ते आहे ऐं मुंहिंजी ख़्वाहिश ते आहे इहे सभु गॾु हुजनि पोइ मूंखे ॻाल्हाइण लाइ ॾियो त तव्हांखे एतिरो तव्हां सां ॻाल्हायां जो तव्हीं थकिजी पवंदव। महिरबानी तव्हांजी। वाइस ऑफ सिंध ऐं लंडन वारनि जी बि महिरबानी। विखिरियल विखिरियल मूंखे को त सहेड़े रागीअ खे चो महफ़िल में अॼु रागीअ खे चो महफ़िल में अॼु दीपक रागु न छेड़े दीपक रागु न छेड़े विखिरियल विखिरियल आहियां मूंखे को त सहेड़े भिट धणीअ जा बैत भिटुनि मां भिट धणीअ जा बैत भिटुनि मां आहे को जो मेरे आहे को जो मेरे विखिरियल विखिरियल आहियां मूंखे को त सहेड़े शाह इनायत सच चई वियो शाह इनायत सच चई वियो खाए जो खेड़े खाए जो खेड़े विखिरियल विखिरियल आहियां मूंखे को त सहेड़े आहे अमर सो आशिक जग में आहे अमर सो आशिक जग में जो थो प्यारो पखेड़े जो थो प्यारो पखेड़े विखिरियल विखिरियल आहियां मूंखे को त सहेड़े अदा महिरबानियूं तव्हांजूं।